चाकर खान तू पाए सां तो खेडी पाए सां पान सां गॾु हिननि सभिनी जा बि जुगा साड़ाए रख कंदे इन करे चवां थो त छोकिरी वापसि कर त मां पंहिंजी न्याणी वठी वञा बाक़ी ॻाल्हियूं तो बाद में कंदुसि न अकबर खान न छोकिरी तो मां तुंहिंजे हवाले कोन कंदुसि पोइ भले छो न तूं मुंहिंजे सॼे ॻोठ खे साड़े रख करे छॾ ही मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो मामलो आहे चाकर तूं छा थो सम्झी त मां इहो सभु कुझु दरगुज़र करे छॾींदुसि इहो मां ॼाणा थो जेकॾहिं तव्हांखे दरगुज़र करणो हुजे हा त पोइ उन ॾींहुं कयो आहे जंहिं ॾींहुं मां तव्हां वटि हली आयो हुउसि पर तव्हां ईअं न कयो मूंखे क़ैद करे हिन दुश्मनी जी शुरूआत तव्हां कई आहे पर इनखे अंजाम ताईं मां पहुचाईंदुसि चाकर खान हाणे हिन दुश्मनी जो अंजाम तुंहिंजे या मुंहिंजे मौत ते थींदो मां पंहिंजे लाइ कफन वठियो थो वञा बहितर त तूं बि पंहिंजे लाइ कफन वठी छॾ ऐं छोकिरीअ खे मां उन ॾींहुं वठी वेंदुसि जंहिं ॾींहुं उनखे पनाह ॾींदड़ मां उहो हिकिड़ो बि बाक़ी न बचंदो छोटी अकबर खान जी इज्जत जो मसलो है हू कॾहिं बि न मुड़ंदो इन जे लाइ असांखे पंहिंजी तयारी पूरी करणु खपे तव्हां तयारी करे छॾियो सोचा पर पहिरियों वार असांजे तरफ़ खां न हुजे बाक़ी जवाब उन्हनि खे भरपूर तरीक़े सां ॾींदासीं